अहले इस्लाम को अवामी न्यूज़ HT की जानिब से ईद उल अज़हा मुबारक हो। हैदराबाद में अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त राति देर सां सुपर हाईवे ते नौजवान बिलाल काका जो 10 ॼणनि मथां क़त्ल केस दाख़िल धरणो ख़त्म थी वियो। मक़दूल जे भाउ सलाम काका जी फरियाद ते भिटाई नगर थाणे ते FIR दाख़िल कई वई आहे। FIR में शाह सवार पठान, बुख्तियार पठान, शेर खान, मलियार पठान ऐं हबीबुल्ला पठान नामज़द कयो वियो आहे। FIR में क़त्ल इदारे हंगामो करण ऐं फायरिंग करण जा कलम शामिल कया विया आहिनि। केस दाख़िल थियण ऐं जवाबदारनि खे 2 ॾींहनि अंदरि गिरफ़्तार करण जी ख़ातिरी बाद काका बिरादरी धरणो ख़त्म करे छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।